शहरनि में जंहिं नमूने सां उहे तरक़ियाती फंड्स जो जीअं इस्तेमालु कनि था उहो तव्हांखे मूं कुझु ऑफिसर खां पुछो छो त असां लॻभॻि ओवर बजट ठाहींदा आहियूं स्कीम जी पीणूं चीणूं करे ठाहींदा आहियूं ऐं अक्सर तौर ते उनजो 70% ॿाहिरि हलियो वेंदो आहे वधि में वधि 30% जे अंदरि ई थिए थो कमु जंहिंजे नतीजे में उहा बिल्डिंग उहो रोड उहा घटी जंहिंजी 20 साल 30 साल उमिरि हुजणु घुरिजे अञा वधीक हुजे रिपेयर हा उहा 2 सालनि में टुटणु शुरू थी वञे ऐं 2019 में इंग्लैंड वियोसि उते सेंट्रल लंडन में ज़ोन 2 में हिकु टूर ते वियसि उते टूरिस्ट मूंखे हिकिड़ो पाड़ो ॾेखारियो हाणे तव्हांखे थो ॿुधायां चई त तव्हां ॿुधो आहे त पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग हैव यू हर्ड ऑफ पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग जो हा मूंखे चई त अच त घटियम घुमो चई हीअ अथई पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग हितां हिन असांजे टाउन खां पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग जो कॉन्सेप्ट ठहियो पोइ उन घटियम घुमियासीं पोइ उहे जेके नालियूं हुयूं गटरनि जा ढक हुआ उन्हनि जे अक्सरियत ते 1800 ऐं कुझु लिखियलु हो यानी 1900 न 1870 1880 जी 1870 ऐं 80 खां ही अञा ताईं कुझु एरिया ॿुधाई इहो इंटेक्ट आहे ऐं असीं उनखे उन शिकिल में रखियो अचूं बाक़ी शहर जो जेको आहे विच डाउन टाउन उन में हाई राइज बिल्डिंग्स वग़ैरह ठहियूं आहिनि हिनखे उन ते यानी उहे अंग्रेज़नि इंग्लैंड जे जो पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग ऐं छा बि अॼु खां 150 साल अॻे जेको ठहियो उहो मौजूदु आहे हिते 1.5 साल बि नथो बीहे इहा आहे करप्शन जेका मजमूई तौर ते मुल्क जा खज़ाना ख़ाली करे छॾिया आहिनि ऐं मुल्क पिनंदो हुते ऐं सिंध खे इक़्तिदार जे बस जो विकिरो जारी आहे ऐं मजमूई तौर ते हितां जी बजट खाली थी वञे हाणे इन चेन मां कुझु भरणो कोन्हे भरे सिर्फ़ु उनखे थो उन करे ही असां घणनि दोस्तनि शायदि दुनिया नथा ॾिसूं सम्झूं या गहराई में नथा वञूं अमेरिका में तमामु वॾा फिल्मनि में ॾिसंदा हूंदो रोड ठहिया पिया वॾा हाईवेज़ फ्रीवेज़ 50 जे 40 जे ॾहाके जा रूज़वेल्ट सदर उन वक़्त जा हाईवेज़ ठहिया पिया उन करे असीं तव्हांखे इहो चवणु आहियूं त दुनिया हींअर थोरी थींदी पई वञे सभु शइ मालूमात थी पर ही एस्टेब्लिशमेंट खे या ॿियनि खे बार बार छो था वणनि जो 2007 में बि उन्हनि खे NRO ॾेई ज़रदारी वारनि खे पीपलनि खे वापसि इक़्तिदार मानो वरी हिन वक़्त ते वरी जेका चेंज आई 2-3 महीना पहिरीं इहा ख़ुदि इन जी शिकिल आहे छो त मजमूई तौर ते हू क़ौमी नुक़सानु ॾियनि था हू इशारे ते हलनि था पंहिंजे करप्शन जे करे हू को बि सुवाल नथा कनि उन्हनि इदारनि खां ऐं पोइ तव्हां ॾिठो आहे त सामूंडी पटी ख़तमु कोहिस्तानी पटी मलीर खां वठी ख़तमु थींदी पई वञे विकिरो थींदी पई वञे ऐं विराइजंदी वञे ऐं बाक़ी विकिरो थींदी पई वञे पाणीअ जा सौदा केतिरा पोयनि 10-14 सालनि में केतिरा नवां कैनाल ठहिया आहिनि जंहिं ते सिंध रेज़िस्ट न थी करे हाणे इहा चेन आहे इन जे ख़िलाफ़ अफ़सोस सां चवणो थो पए त इन्हनि इदारनि जिते तव्हां वोट जे ज़रिए माण्हू चूंडे मोकिलियो था क़ौमी असेंबलीअ मोकिलियो था सूबाई असेंबलीअ मोकिलियो था या हिते लोकल काउंसिल्स मोकिलियो था लोकल काउंसिल जो मामिलो त पंहिंजे हदुनि इलाइक़नि में थिए थो पर उन्हनि में मथियनि इदारनि में तव्हांजे इलाइक़े जी ऐं पंहिंजे वतन जी नुमाइंदगी न आहे जिते जिते ए मामला निबरनि था तव्हांजा MPs जेके तव्हां चूंडियो था कॾहिं तव्हांखे उन्हनि क़ौमी मसइलनि ते मुल्क जे ॾेवालेपण ते ॻाल्हाइण ते